सिंध टीवी वारनि असांजे मल खे रूह विझी छॾियो आहे, साह विझी छॾियो आहे, नई पैदा कई आहे। कुझु नथो चई सघां त कहिड़ी डिवीज़न खटे वेंदी, सभु को पंहिंजो मट पाण आहे। हे सिंध जे मलनि जे हवाले सां जेके सिंध जा सिंध टीवी मलाखड़ा कराए थी, इन जे लाइ नंढे वॾे मल तयारी कई आहे। शेर सिंध मलाखड़ो सिंध टीवी वारनि रखियो आहे जो नंढो वॾो ॿार शेर सिंध लॻी पई आहे। नंढो वॾो ॿार इहो थो चए पाण में बि विड़िया वेठा आहिनि। उहो ख़ुदा थो ॾिसे मौला असां त पंहिंजी डिवीज़न खे दुआ कंदासीं, मौला कंदो असांजा अहिड़ा पहलवान जोधा जवान तव्हां सां अलाह कंदो असांजी सकर डिवीज़न खटी ईंदी, असां त इहा ई दुआ कंदासीं। वॾी ख़ुशी आहे जो सिंध टीवी वारनि हे मेलो करायो आहे। मलाखड़े जी जेका कंदा आहियूं या रखवारी जंद जेके अवाम खे मुतमइन करणु या जेको अवाम सां साथ थी ॾिए, दा ॾींदा आहिनि। जाठो अंदरी आहे, ॿारहीं आहे, उखरी आहे, मोरी आहे, मुन आहे, बची आहे, बटी दान पासो आहे। जेको खाधो खोराक कयूं त खीर आहे, मखण, गिह वग़ैरह वग़ैरह, जेको बादाम आहे जेको थियो खाऊं था कयूं था, रखल आहे। हर को पंहिंजी तयारी करे थो, हर को अल्लाह में उम्मीद रखे करे पंहिंजी तयारी करे थो। इंशाअल्लाह हर कंहिंखे अल्लाह वांडे ॾींदो। असां पंजाब रहीम यार खान जा आहियूं। ख़बर ॿुधी आहे सिंध में मतिलबु शेर सिंध जो मुक़ाबलो थियो जो सिंध टीवी वारा करनि था पिया। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। वॾी ख़ुशी आहे जेको शेर सिंध मलाखड़ो थिए थो घोटकी में। असां सिंध टीवी वारनि जा वधि में वधि थोरा था। अहिड़ो असांखे प्रोग्राम कॾहिं बि न मिलियो। इहो जेको सोनो हार ऐं जेको चवनि था 5 लख, इन जे लाइ असां वॾी तयारी कई आहे। गिह खाऊं था, मखण खाऊं था, ॿाकरा गोश्त खाऊं था, बाक़ाइदे असां राति जो सिखतू बि कयूं था।